छोकिरी हिते बि न आहे पहुती, शहर मां बि निकिरी वई। सॼे रस्ते सां तव्हां हुनजी जांच बि कंदा आया आहियो, पोइ बि तव्हांखे का ख़बर पइजी न आहे सघी। छोकिरी आख़िर वई त वई किॾे? काका मुजेरी, जॾहिं न इहा ॻाल्हि खुलंदी असां किथे बि मुंहुं ॾेखारण जहिड़ा कोन रहंदासीं। फ़िलहाल इन ॻाल्हि खे वाए वाए न कजो, पंहिंजी दिलि में रखिजो। इन करे काका मुजेरी, मां तोखे पंहिंजे मुंहं सां हवाल ॾियणु आयो आहियां। हाणे तव्हां जेका सलाह ॾियो असीं उहे करियूं। ॿुधाए काका, ॿुधाए, मां छा कयां? तूं ऐं पाॾो सुबुह जो सवेल निकिरी वञो ऐं छोकिरीअ जी उते वञी जांच कजो। बाक़ी हितां जे पंधनि में मां छोकिरीअ जी जांच पाण कराईंदुसि। जेकॾहिं मूंखे का ख़बर पई त मां तव्हां ॾे को न को माण्हू मोकिले नियापो कंदुसि, पर जेकॾहिं उते तव्हांखे का ख़बर पवे त उनजो नियापो मूं ॾे ज़रूरु कजो। असांजो हिते अचणु इन ॻाल्हि जो माण्हू सवाल कंदा, छा कजे? त इहो चइजो माण्हुनि खे त उतां कुझु असांखे पैसा मिलिया, उहे असां हिते पहुचाइण आया हुआसीं। बाक़ी हितां जे माण्हुनि जी ज़बान ते तालो मां पाण हणंदुसि। ठीकु आहे काका मुजेरी, मां बाबा सां सलाह कयां थो, असां सुबुह जो सवेर निकिरी वेंदासीं। माशाअल्लाह। पर हिकु ॻाल्हि ॿुध, तूं ऐं पाॾो सिज उभरण खां पहिरियां हितां निकिरी वञिजो। माशाअल्लाह। अस्सलाम वालेकुम काका। वालेकुम सलाम। हली आई ख़ैर हूंदी काका, सदाईं ख़ुशि हूंदी। मालिक साईं तुंहिंजी जवान ॾे ख़ैर कंदो। आमीन। मां त दिलि में दुआ थी वेठी घुरां त न्याणी ख़ैरनि सां ॻोठ पहुची वई हूंदी। जेकॾहिं न ॻोठ अकेली पहुती त वॾी ख्वारी थी वेंदी, ख्वारी खे बि मुंहुं ॾेई वेंदासीं। रुॻो न्याणीअ जे सिर ॾे ख़ैरु हुजे, बसि ख़ैरनि सां वञी घर पहुचे। मां त चवां थी ख़ुदा करे शल रांझण वारनि खे दग ते मिली वञे, रुॻो मालिक साईं इज़त रखे ऐं बदनामीअ खां बचाए। उहा ईअं ई निकिरी पई, कुझु सोचई कोन। बाबा नाज़ा खे असांजी तांग हुई, हितां जूं यादूं हुयूं, पोइ हो अकेली शहर में वक़्तु कीअं थी गुज़ारे सघे? जॾहिं छोकिरी शहर में उॿाणकी हुई त माई ख़ैरी ऐं हो तुंहिंजो फ़र्ज़ु हो त हुनखे हिते पुॼाए वञनि हा। पोइ पाण भले पिया शहर में धिका खाइनि हा, उन्हनि जी असांखे परवाह कोन थिए हा। अम्मा, तोखे काकी ख़ैरी ऐं काके होतूअ जी ज़िद जी ख़बर कोन्हे? मामे जी ज़िद असांजी सहेली खे सूरनि में विझी छॾियो। छोकिरी हिते बि कोन पहुती, हुते बि कान्हे का, त छोकिरी वई केॾां? बाबा ख़ुदा कंदो त असां नाज़ा खे सुभाणे ताईं हथु करे वठंदासीं। पर इहा ॻाल्हि बाबा असांजे वेढ़े जे माण्हुनि जे ज़बानुनि ते हुजे, ॿियनि जी ज़बानुनि ते न। जेकॾहिं इहा ॻाल्हि ॿाहिरि निकिरंदी न त असांजा कंध शर्म खां झुकी वेंदा, असां कंहिंजे साम्हूं मुंहुं कोन खणी सघंदासीं। हीअ ॻाल्हि हितां खां ॿाहिरि कान वेंदी, पर ॾिसो ॿाहिरि जो ख़्यालु तव्हां पाण कजो। अमां सां इहा ॻाल्हि कंहिंसां बि कोन कंदासीं। सुबुह जो सवेर सां वापसि वेंदासीं। बसि रुॻो तव्हां दुआ कजो त ख़ैरनि सां नाज़ा असांखे मिली वञे। जेकॾहिं बाबा तुंहिंजे तरफ़ खां हा आहे त पोइ तुंहिंजो सौटु अचे त मां हुनखे चवां थो मङणी तयारी करे। पप्पा, मां त वरी बि इहो ई चवंदसि त कुझु टाइम मूंखे मोहलत ॾियो त मां सौट खे परखियां। बाबा मङणी थियण खां पोइ तूं हुनखे चङी तरह परखे सघीं थी ऐं पोइ तोखे ख़बर पवंदी त तूं हुन सां ज़िंदगी गुज़ारे सघीं थी या न।
जेकॾहिं सौट सां मङणी थियण खां पोइ मूंखे ख़बर पवे त मां हुन सां ज़िंदगी नथी गुज़ारे सघां त पोइ छा कंदसि? पोइ बि तूं आज़ादी पुट, मां निकाह त तुंहिंजो कोन थो करायां न। ठीकु आहे पप्पा, मूंखे तव्हांजो फ़ैसिलो क़बूल आहे, पर छा सौट इन क़ाबिल निकिरंदो? पर जेकॾहिं सौट इन क़ाबिल न निकितो न त पोइ मां आज़ादु आहे। वंदम तव्हां पियो देख बाबा, तूं राति माइट सां मिली कचहरी कई? मसइलो ॿियो न आहे साहब, बसि हू कम जे लाइ तमामु घणा परेशान आहिनि। पहिरियां त बाबा हे हिते कमु कंदा हुया। साहब, जंहिं कारखाने ते हू कमु कंदा हुया न, उन कारखाने मां उन्हनि खे जवाबु मिली वियो। पप्पा, तव्हांजा बि त 2-3 फैक्ट्रियुनि वारा दोस्त आहिनि न, पोइ उन्हनि खे छो नथा चओ त हिननि ग़रीबनि खे कम ते बीहारे? अमा हिन बि मूंखे अॼु चयो आहे, मां ॾिसां थो कंहिं न कंहिंखे चई हिननि खे कमु वठाए थो ॾियां। साहब, इहा तव्हांजी असांजे मथां भलाई थींदी। दुआ कयो त का जाइ निकिरी पए, न त अहिड़नि ग़रीबनि खे जवाबु ॾियणु ॾाढो ॾुखियो मसइलो आहे। तूं आखिर चाहीं छा थो? जेकॾहिं सच पुछी त मां तोसां शादी करणु थो चाहियां। पर मां तोसां शादी कॾहिं बि नथी करे सघां। मूंसां शादी कंदी त सॼी ज़िंदगी सुखी रहंदी। उते बयाबाननि में वञी छा कंदी? उते तोखे ॿार पैदा थींदा त उहे तो जियां रुली वेंदा, पर जेकॾहिं हिते तोखे ॿार पैदा थींदा त उहे सुठे स्कूलनि में पढ़ंदा, ज़िंदगी सुखी रहंदी। तोखे मां कीअं सम्झायां त पंहिंजे मिटनि खां परे मां नथी रही सघां? जेकॾहिं हुननि खां सवाइ रही सघां त ईअं अकेली कॾहिं बि ॻोठ तरफ़ न निकिरी वञा। मां तोखे हिते अहिड़ा त सुख ॾींदुसि जो तव्हांजूं सभु यादियूं तोखां विसरी वेंदियूं। मारुड़नि जी यादि त क़बर ताईं मूंसां गॾु हूंदी। तूं सिर्फ़ु मूंसां शादी करण जो वाइदो कर, मां तुंहिंजी ज़िंदगी ख़ुशियुनि सां भरे छॾींदुसि। मुंहिंजियूं ख़ुशियूं त मुंहिंजे माइटनि सां आहिनि। उते सवाइ बुखनि ऐं बदहाली जे ॿियो रखियो ई छा आहे? मूंखे बुख ऐं बदहाली क़बूल आहे, पर मां हिते नथी रही सघां। कुझु वक़्तु हिते क़ैद रहंदी त तोखां पुराण जूं सभु ॻाल्हियूं विसरी वेंदी। मारुड़नि जी तूं चाहे बि दिलि मां ख़तमु नथो करे सघीं। अदा, मां तोखे हथ जोड़े थी चवां, कीअं बि करे तूं असांजी साहेड़ी खे ॻोल्हे हिते वठी अच। अदा, हुन खां सवाइ त असांजो पल बि हाणे नथो गुज़रे। तव्हां मूंखां पुछो आहे त मुंहिंजी इन दिलि जे मथां छा थो गुज़रे। मां राति ॾींहुं हिकु करे न असांखे ॻोल्हे हिते वठी ईंदुसि। असां हर रोज़ नाज़ा जी राहूं तकींदासीं। ख़ुदा कंदो त इहो इंतज़ारु घटि में घटि थींदो। ख़ुदा कंदो त ईअं ई थींदो। पोइ तूं सियाणे वियाणो थी करे पंहिंजी न्याणी पंहिंजे हथनि मां गुम कराए वेही रहियो। शायदि न्याणी जे नसीब में अञा बि वधीक ॾुख लिखियल आहिनि। ख़ुदा कंदो न्याणी ते ख़ैर सां ॾींहुं ॾे। न्याणीअ खे हितां जे टांग खयूं बीठी हुई, तॾहिं त न कुझु सोचियई न कुझु सम्झियई, बस अकेले ई निकिरी पई जबल जागण जे करे। हा कजी अबाणनि जी पीर उनखे शहर जे रोशनी में वेहण न ॾिनो, खणी उॾाम कयई। पर हाणे मालिक साईं खां दुआ आहे त ख़ैर सां हिते पहुचे। बाबा हितां कम जो आसरो लाहे छॾियो, ॾाढो तव्हांजे लाइ कमु ॻोल्हियो, किथे बि का जाइ ख़ाली करेगा। मिली पवंदो कमो लाहो मालिक आहे। यार वो दुआ कयो पाॾो हीरा जन ॻोठे विया आहिनि, उहे खेरनि सां वापसि मोटी अचनि। इहे ओचितो हेॾा निकिरी विया आहिनि, ॿुधाए बि कोन विया आहिनि। सम्झो था त वापसि ईंदा? चवनि पिया त 1-2 ॾींहंनि में मोटी ईंदासीं, वधीक ख़ुदा ॼाणे। अरे यार इनखे सम्झायो न, मां ॼणे के नाराज़ तो चपो आहे तो करे कहिड़े वैल में आयो मां। अरे न वाल वने वने गोदरी तो वाल पास करे डाई अरे पेटरी को वे वने वो खानो वो पिलो ना है
विड़ो न गूंगा छो तो विड़ी गरीब आ यार। अरे जॾहिं गुंगो कंहिंजी ॻाल्हि खां सम्झंदो ई न आहे त हिनखे कावड़ी ईंदी आहे छा? काका वसाया हाणे कुझु सम्झे या न सम्झे पर कंदुलो ॾे चवंदो आहे मां सभु कुझु सम्झी वियो आहियां। ईअं ई करिणो पवंदो तॾहिं हिन मां जान छुटंदी। न पोइ न आया सम्झो। छा सम्झो अथई वरी पादर हणंदी? सम्झी वियुसि मुंहिंजा पीउ सम्झी वियुसि। दुआ घुर त न्याणी उन्हनि खे मिली पवे। वीचारी हिन वक़्त लाइ किथे किथे रोलंदी हूंदी। मूंखे त एॾा खैरी ऐं होतूअ जी अकुल मथां असली ताजुब थो लॻे। भई एॾा सियाणा थी करे छोकिरीअ मां एॾे वॾे शहर में ईअं हथ कढी छॾियनि। उन्हनि वीचारनि खे इहा कहिड़ी ख़बर त छोकिरी ईअं अकेली निकिरी पवंदी। छोकिरी जॾहिं अकेले निकिरण जो एॾो वॾो फ़ैसिलो कयो त हिन खां पहिरियों हू उदास त रहंदी हूंदी न। छा खैरी एतिरी ॿार आहे हुनखे ख़बर न पई? हा शहर में हू पंहिंजे पेट जे लाइ परेशान हूंदा। न्याणीअ ॾे उन्हनि जो ख़्यालु ई न वियो हूंदो। छोकिरी खणी खैरीअ जे घर में मोटी बि अचे त छा इहा ख्वारी घटि आहे? हा ॿुधाए, असां खणी केॾो बि लिकायूं पर इहा ख्वारी लिकण वारी कोन्हे का। बसि खेरनि सां न्याणी घर पहुची वञे उन वीचारीअ जी ज़िंदगीअ जो सुवालु आहे। मुजेरी इहा त ॿ ॾींहं अॻु या ॿ ॾींहं पोइ रुली पिनी अची हिते ई निकिरंदी। जेकॾहिं न कंहिं ज़ालिम जे वर चढ़ी वई त या त उनखे क़ैद करे छॾींदा या वरी उनखे विकिणी छॾींदा। पोइ त हितां लाइ हमेशह हमेशह उन छोकिरीअ जो अचण ई महाल थी वञे। जेकॾहिं न इहे थियो त खैरी ऐं होतू सॼी उमिरि पंहिंजी इन ग़लतीअ ते रोअंदा रहंदा। उन करे ई त होतूअ खे रोकियां पियो त हितां अकेलो न निकिर। पर हुन मुंहिंजी हिकु बि न ॿुधी। पर हू पंहिंजे ग़लति फ़ैसिले जो नतीजो ॾिसी चुको आहे। हाणे हिननि मां कीअं जान छॾायां? मूंखे त ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे छा कजे। जेकॾहिं मां हिन सां शादी कई त पोइ मुंहिंजी सॼी ज़िंदगी हिन सां गुज़री वेंदी ऐं पंहिंजे माइटनि जो मां कॾहिं बि मुंहुं ॾिसी कान सघंदसि। बाक़ी हिनखे शादी जो दिलासो ॾियां थी जीअं हिन मां मूंखे कुझु आज़ादी मिले। राणी, असां पंहिंजी सहेली जो घर रोज़ साफ़ कंदी हुआसीं। होॾे असांजी सहेली जे दिलि में आंध मांध हूंदी तॾहिं त कंहिंखे ॿुधाइण खां बग़ैर निकिरी वई। वॾी दिलेर आहे नाज़ा। राणी, नाज़ा दिलेर आहिनि त मां बि उन जहिड़ी दिलेर आहियां। जे तूं नाज़ा जहिड़ी दिलेर आई त पोइ तूं ऐं मां नाज़ा खे ॻोल्हण लाइ शहर निकिरी हलो। राणी, मां त हलण लाइ तयारु आहियां पर असांखे हितां इजाज़त कान मिलंदी। नाज़ा इजाज़त कान वरिती, ईअं ई निकिरी वई त पोइ असांखे इजाज़त वठण जी कहिड़ी ज़रूरत आहे? न राणी, ईअं मां न कंदसि। जेकॾहिं असां शहर न पहुतियूंसीं त पोइ असां छा कंदियूंसीं? तॾहिं त चवां थी तूं नाज़ा जेतिरी दिलेर न आहीं। राणी, इहा दिलेरी न आहे, इहा बेवकूफ़ी आहे। मां त उनखे दिलेरी सम्झंदसि, तूं भले बेवकूफ़ी सम्झ। हाणे इन्हनि ॻाल्हियुनि खे छॾ, किथे तुंहिंजो बि नाज़ा वांगुरु दिमाग़ न ख़राब थी वञे ऐं तूं बि न करी शहर जो रुख। सच पुछी त मां केॾी महिल इहो सोचींदी आहियां त मां हितां अकेली शहर निकिरी वञां ऐं मोर खे ॻोल्हे हिते वठी अचां, किथे हू शहर जी मैडम जे चक्कर में न अची वञे। तोखे त इहो ख़ौफ़ आहे त शहर वारी मैडम तोखां मोर न खसे वठे। हा वधाई, दिलि में ख़ौफ़ वेझी वियो आहे ऐं हाणे त घणो ख़ौफ़ थिए थो त नाज़ा जीअं मोर किथे गुम न थी वियो हुजे। अञा ताईं आंजण वारा फेरो जो न्यापो खणी कोन पहुता आहिनि। खैरी वॾी मंज़िल आहे साईं। बसि वीचारा पुछऊं गछऊं कंदा वेंदा हूंदा। ज़ाहिरा वक़्तु त लॻंदो सही। ख़ुदा करे त शाम ताईं का ख़ैर जी ख़बर खणी पहुचनि त हवा में लॻल मुठ ख़तमु थिए त का राति सुकून जी निंड अचे, न त राति बि न्याणीअ खे यादि कंदे सॼी राति गुज़री वेंदी। मालिक साईं ख़ैरु कंदो, ख़ुदा कंदो त सुठी ख़बर आणींदा। पर मुंहिंजी दिलि में आंध मांध लॻी पई आहे। उहो त आहे। अरे जेसि ताईं रांझण वारा नाज़ा जे खेर खूबीअ जी ख़बर न ॿुधाईंदा न, ज़ाहिर आहे तेसि ताईं त
असांजे मन में माधाण त थींदो न। ओचितो खणी वाह मींहं जीअं हिकु कयई, एतिरो बि न सोचई त असां परेशान थींदासीं, पोयां असांजो हाल छा थींदो। सही ॿुधायईं खैरी। असांजी छोकिरीअ खे मारण वांगुरु पीड़ इहो कहिड़ो सर्तनि जूं यादूं पयूं हुनखे सताइनि। यादूं हिन वीचारीअ खे त हिते रहण ई कोन पियो ॾियनि। पोइ वीचारी ससुअ वांगुरु बग़ैर सोचे सम्झे जबर जाॻण ते मजबूर थी वई। हाणे या त ख़ुदा खे ख़बर आहे त हिन महिल कहिड़ा उहा लक लताड़ी हूंदी। हो तूं लक लताइण जी ॻाल्हि न कर, दुआ घुर रब खां त हू ख़ैर सां वञी ॻोठ पहुती हुजे। मुंहिंजे ख़ैर जे लाइ त हमेशह पियो थो दुआऊं घुरां खैरी। पर मूंखे सम्झ में नथो अचे त असांजे न्याणीअ जे क़िस्मत में अलाए छा लिखियलु आहे। ख़ुदा कंदो त न्याणीअ जा नसीब भला हूंदा ऐं हूअ अङण ते पंहिंजे सुरतियुनि सां खीॾंदी कुॾंदी खिलंदी हूंदी। आमीन। ई सभु ॿार निकिरी विया आहिनि, जॻह जी सफ़ाई असांखे करणी पवंदी। हाणे ऊंडे थुॾे कमु खणो, कंहिंखे कहिड़ो करिणो आहे उहो तव्हां पाण में तय कयो बाबा। मां वञी कमरे जी सफ़ाई कयां थो। मूंखे लाचार कोन्हे जो मां तव्हांजो गंद साफ़ कयां। न कंदुसि न कंदुसि न कंदुसि। बाथरूम साफ कौन कंदुसि कौन कंदुसि कौन कंदुसि। ओ गुंगा छॾी बाबा छॾी हाणे। हथ खोल निभागा हथ खोल। ही कहिड़ी तव्हांजी बदतमीज़ी आहे। ओ बताड़ा वाड़ा चई त मुंहिंजो हथ खोले। ओ डब न डबू मुंहिंजी हिक बि कोन ॿुधंदो। तूं बि खणी सफ़ाई कर भला बाथरूम में छा थींदी आहे। जेसीं ताईं बाथरूम साफ़ न कंदो तेसीं ताईं तूं कोन खणींदो। उत गुंगा ॿी बाथरूम सफ़ा करा ॾियां। सुबुह जो गंद घणो ई थो कराई। मां गंद थो कयां तव्हां न तव्हांखे कमाइण आया खाऊं में ड्यूटी मिली आहे। वसाए हाणे तव्हांखे मां कीअं सम्झायां। यकीन ॼाणो त तव्हांजो हाणे मूं वटि कमु आहे ई कोन। अदा मोरियल जेकर तूं असांजी मजबूरी खे सम्झी न त ॿियनि खे हेॾे होॾे करे असांखे बीहारे सघी थो कम ते। बाबा जी तव्हां मजबूर आहियो न, इहे सभु हिते मजबूर आहिनि। इन करे चवां थो त यार मुंहिंजो आसरो न कयो। हिकु त तव्हांखे कमु वठी ॾिनो अथमि, वरी इल्ज़ाम बि मूं मथां। बसि हजा थोरो हेॾां अचु हितां अचु ॻाल्हि करे छा मसइलो आहे। बसि हया अचु त सही। मुंहिंजे पुट ते कीलियूं आहिनि छंट अची इहो। अदा तूं त बीह जाए, मां अचां थो। ठीकु आहे। छा मसइलो आहे। बसि हया कमु त वठी वियो ॾींदो असांखे मुंहुं ई कोन ॾींदो। पोइ छो न ॿ टे पथर हणी छॾियऊंसि, दिलि जी बाहि ठरी पवंदी। जानू हे भागा चवनि छा था। पूरी चई छा तो वरी पुलिस में टकराईंदे छा। साड़े छॾी वेठो आहे न मोर। छॾाए असांखे वठंदो कान थी तोखे पुलिस अटंगे ॾियूं आहे को वरी बि साड़े छॾी। जेकर इहा ॻाल्हि आहे न हलोसि था साड़ियोसि था ॾिसां सटको हीअं करे तिलक करे वसाया। जानू छॾे रंगे अचनि वटि। अरे रे वठ चुमा वठ बी मोरल काटे वसायो कमु कई। भागो जेतिरा पैसा खाधा अथई असां तोखे ओतिरो रोज़ भॼाईंदासीं। अड़जी बि असां मां फासी वे। मोरियल पुट कोन छॾींदासीं। ॻोठ जा चरिया लॻा थी पुठियों काॾे वेंदो सुभाणे ताक़ी जॻह ते ईंदासीं हणंदासीं पादर। हिमत कजां मामा हिमत कजां हथ ठार जाए।
ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे त काके ओतू ऐं काकी खेरी खे कहिड़ो हली जवाबु ॾियो। थी सघे थो त अधी बाबा हाणे वापसि वई हुजे। ख़ुदा करे त ईअं थिए, बाक़ी मूंखे इहा ॻाल्हि दिलि सां कोन थी लॻे। पोइ त अम्मा ऐं बाबा हाणे खे न परचाए बि कोन सघंदासीं। जेकॾहिं इहा हुनखे ख़बर पई न त अधी ॻोठ बुलाए पुगी। ख़ुदा सुणाई कंदो, पर पाड़ा चरी नाज़ा त असां सभिनी खे परेशान करे छॾियो आहे। हल भला हल। ख़बर न आहे मंडन, सभु परेशान हुया। का ॻाल्हि सम्झ में नथी अचे त परेशान आख़िर छो हुया। का अहिड़ी परेशानी जेका असां हल करे सघूं था त पोइ ॻाल्हि कर। परेशानी जी त ख़बर नथी पवे कहिड़ी ॻाल्हि ते परेशान आहे। मता पैसनि जी का ज़रूरत हुजेनि? न मैडम, तव्हां अॻु में ई असांजी तमामु घणी मदद कई आहे। एतिरी मदद कई आहे जो असां तव्हांजी गुण ॻाए बि नथा सघूं। ऐं हा मैडम, तव्हां जेका मदद कई आहे न, एतिरो सामान ॻोठ मोकिले छॾियो आहे जो हाणे उन्हनि खे ज़रूरत बि न पवंदी। जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ तूं वञी करे जांच कर। मता थी सघे तुंहिंजा हमरा ॻोठ में मोटी आया हुजनि। मूंखे इजाज़त ॾियो मैडम त मां जांच करे अचां। जेकॾहिं देरि थी वञे नाराज़ न थीजो। जेकॾहिं देरि बि थिए त का ॻाल्हि न आहे। अदी असांजी सहेली नाज़ा मिली त वेंदी न? हा, उनखे ॻोल्हींदा वठनि था। मालिक भलाई कंदो, खेर सां घर अची वेंदी। अदी जेकॾहिं असां सभु गॾिजी शहर जे लाइ निकिरूं हा त नाज़ा कॾहिं बि अकेली हिन ॻोठ ॾे न अचे हा। उनखे तव्हां सहेलियुनि जी सिक सतायो, तॾहिं त शहर खां अकेली निकिरी पई। असांखे ख़बर पई आहे त काका मुजेरी ऐं ॿिया नाज़ा खे ॻोल्हण लाइ जबलनि जी तरफ़ विया आहिनि। इन करे हू सोचनि था त मतां ॻोठ ॾे रस्तो न भुलिजी वई हुजे। अदी नाज़ा होशियार आहे। सॼी ज़िंदगी हुन बकरियूं चारींदे जंग ऐं जबलनि में गुज़ारियो आहे, पोइ भुलिजंदी कीअं? माण्हू आहे, कॾहिं कॾहिं दिमाग़ फिरी बि वेंदो आहे। ऐं ॿियो त जबलनि जो पंधु बि ॾाढो ॾुखियो आहे। ख़ुदा कंदो त सभु लक लताड़े ते अची वेंदी। इंशाल्लाह ईअं ई थींदो। तव्हांजी सहेली नाज़ा तमामु जल्द तव्हां सां गॾु हूंदी। काकी हाणे मोर खे बि हिते घुराए वठो, किथे हो शहर में गुम न थी वञे। हाणे असां मोर खे बि जल्दी घुराईंदासीं। सच्ची? मालिक साईं वॾी हयाती ॾे मुंहिंजी न्याणी खे। अलाए कहिड़ो रुख कयईं, न ॻोठ पहुती न हिते मोटी आई। आख़िर वई त काॾे वई? काकी तूं पाण संभाल। जीअं मां तव्हांखे ॻोल्हियो आहे न, नाज़ा खे बि मां ईअं ई ॻोल्हे वठंदुसि। तव्हांखे इहा पक हुई त असां हिन शहर में हूंदासीं, तॾहिं त तव्हां असांखे ॻोल्हे नथो। पर नाज़ा जी त का ख़बर ई कान थी पए त कहिड़े पासे रुख रखे। अलाए शहर में आहे, अलाए शहर खां ॿाहिरि आहे, का कल्ह ई कान थी। बाबा उते काका मुंहिंजी यारनि खे बि ॼाण ॾेई आया हो। शहर में ॿिया छोकिरा ॻोल्हींदा, बाक़ी रहियो इहो विचो बंदि, उनखे रांझनि मां पाण ॻोल्हे वठंदासीं। वाह, ओसी ताईं न मोटिजो जेसीं ताईं मुंहिंजी धीअ नाज़ा तव्हांखे न मिले। भली तव्हांखे जर जंग ॻोल्हणा पवनि त ॻोल्हजो, पर मुंहिंजी न्याणीअ खे मोटाइजो। काकी तूं छा थी सम्झी त असांजी दिलि खे सुकून मिलियो हूंदो? तव्हांजी जीअं दिलि नाज़ा खां सवाइ तड़पे थी न, उअं ई मुंहिंजी दिलि में आंत ऐं मांत आहे। कोन विहंदो सुवांदो, झर झंग झांगी नाज़ा खे मां ॻोल्हींदुसि। चङो काकी, मां हलां थो, तव्हां परेशान न थीजो। अॼु खां वठी मां नाज़ा खे ॻोल्हणु शुरू थो कयां। पोइ तव्हां कहिड़ियूं कहिड़ियूं जॻहियूं ॻोल्हींदो बाबा? ऐं अलाह कंदो त मूंखे पंहिंजी भेण मिली वेंदी। काका वसायन, तमामु घणी देरि थी। मां चवां थो तुमखे हलणु घुरिजे। बाबा तुम भली वञो, छा जे करे जो साहब तुंहिंजे इंतज़ार में हूंदो।
मां ईअं वञी बि नथो सघां जेसीं ताईं राजन न ईंदो ऐं मूंखे सभई हाल अहवाल न ॾींदो। इन जे करे कुझु टाइम इंतज़ारु कयांसि थो। मोहर मामू वसायो तोखे सही थो चए। तूं हन जॻह ते पाॾो ऐं रांझन आया त असां तोखे हाल अहवाल ॾियण लाइ हंजाईंदासीं। गौगे जे चवण जो मतिलबु आहे भलाई थींदी। भलाई त थींदी, पर गूंगे जे चवण जो मक़सदु इहो आहे त तूं भली कम ते वञ, मतां तोखे वरी कम तां कढी छॾ। न काका वसाया, मुंहिंजो साहब मूंखे कॾहिं बि न जवाबु ॾींदो। अलाह बहितर कंदो, बसि कुझु घड़ी इंतज़ारु कयांसि थो, मन अची वञे। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माॻ तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।